गुरमुख नाम जपो मन मेरे, हे मुंहिंजा मन, हे मुंहिंजा मन, हे मुंहिंजा मन। गुरमुख थी नाम जप, गुरनि जे मुख मां जेकी निकिरे, पाण गुरमुख बणाए पाण खे, होॾो नाम जपे, होॾो बेदबियूं करे पियो गुरनि जूं। ईअं थिए थो न, नाम जपणो ॿियो हलणो न आहे आॻियां में। हज़ारे घटनाऊं आहिनि, हिकु न आहे। नाम वारनि जो ॿियनि जे लाइ छा चऊं? प्यारा गुरमुख थी राम। गुरमुख छा थो चइजे? गुरु जी क्रिया, गुरु जी वाणी ॿुधी सहज सहज खुद उहो अनुकरण जीवन में आणे छॾे। गुरु खे साम्हूं चवणो न पए तूं हीअं कर, न। जंहिंजो बि जेको गुरु आहे संत, उहो ज्ञान थो करे, ॿियो पकड़े न पकड़े, तूं सॼो पकड़े छॾ, सम्झे सॼो ज्ञान मुंहिंजे लाइ आहे, मन जे लाइ आहे, मन तोखे बि आहे। राम राम, उनजी सॼी प्रक्रिया, उनजी सॼी वाणी माना रहणी ऐं करणी, रहणी ऐं करणी गुरमुख स्वयं पकड़े विझे। और ॿिए नंबर में आहे सन्मुख, ॿिए नंबर में सन्मुख, तो अॻियां वेठो रहो, जेको तोखे इशारो थिए उहो तूं कमु कर। श्री राम। रामायण में लिखियो, सन्मुख होए जीव जब जब ही, मुंहिंजे सन्मुख थे तॾहिं मुंहिंजा दुख नाश थी वञनि, दुख नाशे तब ही। त गुरु जेके हूंदो, जेकी अखर चवंदा उहो तुंहिंजे भले लाइ चवंदा। उन्ही करण में जेको तोखे कष्ट ईंदो, तुंहिंजा अॻियां कष्ट ख़तम थींदा। उन करण में जेको तूं कष्ट सहंदे, उन शेवा में तुंहिंजो आईंदो कष्ट दूर थींदो, उहो हल्को थी वेंदो। राम। सन्मुख, हमेशा संत जो सन्मुख एतिरो ईअं जुड़ियो वेठो रहो। तोखे पाण चवनि पुट थोरो ईअं सुरी वे, न त न, तूं जुड़ियो वेठो रहो, चरणनि में वेठो रहो, ऐं हर वक़्तु तुंहिंजी वृत्ति चरणनि में जुड़ी रहे, चरणनि में जुड़ी रहे। बसि जेतिरो चरणनि में पाण खे जोड़े रखंदे, ओतिरो बचाव में रहंदे, ओतिरो बचाव में रहंदे। बसि प्रभु पंहिंजे चरणनि जो ध्यानु ॾे, गुरु पंहिंजे चरणनि जो ध्यानु, तुंहिंजे चरणनि जो रूप न थींदो आहे। कॾहिं कॾहिं पंहिंजे गुरु जे स्वरूप बि पंहिंजे हृदय में न टिकंदो आहे। इन जे लाइ तॾहिं इष्टनि जी इजाज़त ॾिनी अथऊं। बाबा नाम त देहधारी खां वठणो आहे, पर इष्ट तुंहिंजो भगवान शंकर, श्री राम, कृष्ण, गुरु नानक साहिब, एॾियूं ज्योति ज्योत शक्तियूं, उनजो तूं ध्यानु करे सघंदो। मन खे एकाग्र करण लाइ इष्ट आहे, माना जंहिंखे तूं पंहिंजो सम्झे, जंहिंमें मन तुंहिंजो कबूलियत खाए, उन्ही खे ध्यानु करण सां तुंहिंजो मन एकाग्र थिए। मुबारक आहे तुंहिंजो सतगुरु में ई इष्ट थी वञे, उनजो ध्यानु और उनजो नाम, पर नाहे त कोई हानि नाहे, जंहिंमें तुंहिंजो मन लॻी वञे। राम। हा, स्वरूप नथो टिके त गुरु चए थो मुंहिंजे गुरु जो ध्यानु कर, पंहिंजो न चवंदो, उन में नथो टिके, हुन में टिके थो, जंहिं तोखे नाम ॾिनो तूं उन में टिकाए न, पोइ पाण किथे चवंदो। राम। पर न त इष्टनि जो ध्यानु। श्री राम, श्री राम। इष्ट जाथे शब्द आहे, उन इष्ट लफ़्ज़ आहे पंहिंजे जो। चाहे तोखे दर पंहिंजो लॻे, चाहे थंभो पंहिंजो लॻे, तूं उन में टिका, तुंहिंजो मन एकाग्र थी वञे, तूं नाम जपियो, तुंहिंजो मन एकाग्र थी वियो, पोइ नाम जपे वेठो। हे सॼो संसार प्रभु जो आहे, जंहिंमें तुंहिंजो मन टिके, जेका तोखे शइ प्यारी लॻे, बसि तूं उनजो ध्यानु कर। साईं मां कंहिंजो ध्यानु कयां, जेका तोखे वणे, तोखे प्यारी लॻे। इष्ट माना पंहिंजो, जेको प्यारो लॻे, पंहिंजो उन खे चवंदो जेको तोखे प्यारो लॻंदो, न त पंहिंजे हूंदे बि पंहिंजो न आहे न माइट। राम। तूं पंहिंजो कयो, माना हुन सां प्यार कंदे ई कंदे। श्री राम। शांति प्रकाश स्वामी चई, साईं भगवान सां कीअं प्यार कयां? चई, घर वारी अथी कंहिं संत वटि आयो, हा, उन सां प्यार कंदो आहियां,
पुट सां चई हा छो चई पंहिंजा बसि पुट तोखे पंहिंजो थोरो भॻवान खे पंहिंजो समय ते पुछणो न पवंदो मां प्यार कयां न कयां राम हिते जेको पंहिंजो लॻे चए मूंखे मेंह प्यारे अचे उनजो ध्यानु कर उहो ध्यानु कयईं कुझु ॾींहं थिया हिकु दरी हुई गुरु चयसि इन पुट दरी में अंदरि वञी करके मां साईं मेंह उहो ध्यानु कंदे कंदे उहो तस्वर जो असर अची वियुसि मां हिन में कीअं लंघी सघंदुमि मां हिन में कीअं लंघी सघंदुमि मां मेंह उहो रूप अचे उहो आकार अचे इष्ट जो श्री राम तो सन्मुख हेठि वञो न टियों मनमुख अॻियां बीठो आहे हथ जोड़ी बीठो आहे अदब करे थो पर उन जहिड़ो धोखेबाज़ ॿियो न मिलंदो दुनिया जे तख़्ते ते हथ जोड़ी बीठो आहे त अदब आज्ञा पालण लाइ आहे तोखे आज्ञा मन में सहनी न आहे तुंहिंजो क़बूलतकारी न आहे त तुंहिंजो दोखो छो थो करे हथ जोड़ी बीठो हलियो वञ न मथो टेके वञी पोयां वेह ठीकु आहे सत्संग ॿुधी थियो वञो हथ ॿुधी बीठो आहे त अदब आज्ञा पालण लाइ न त अदब जो महत्व ई छा आहे तो दोखो थो करे न राम इहा मनमुख जी कटागिरी आहे ॿाहिरों तन तव्हांजे अॻियां खड़ो आहे पर हलणो मन जी चए ते आहे इहो मनमुख राम हा न दीन जो न दुनिया जो चोथों आहे बेमुख चोथों आहे जेकी चइजे उन में ई उन महिल चवणो साईं इहो कमु ईअं कीअं थींदो उन महिल उते एॾा गंदा थी मरी विया अहिड़ा जवान ॾिठासीं जेके 20 साल संत जे संग में रहिया रातियूं उते सुम्हणु ॾींहुं राति उते रहणु साईं इन ॻाल्हि जी तव्हांखे कहिड़ी ख़बर अड़ी हे छा थो करे पियो हे संत खे छा थो चए भेण श्री राम सालनि जा साल गंदा थी तड़फदा मरदा ॾिठासीं अखियुनि में हे छा थो करे भेण मूड़ माना शरीर जो संग आहे मन जो संग न आहे बेमुखाई आहे गुरु जी आज्ञा में आज्ञा मान जान सुख पाया पहिरियों मन सां क़बूल कर जेके गुरु चयो आहे पोइ उनखे ॼाण पहिरियों ॼाण में न पओ ॼाण में पवंदे फेल थी वेंदो तूं पाण कीअं ॼाणींदे मान्यता ॾे बसि जेके गुरु चयो आहे मूंखे करणो आहे बसि पोइ पाण तोखे ॼाण पवंदी छो चयूं इन में छा मुंहिंजो भलाई आहे श्री राम वाहेगुरु तंहिं लाइ गुरुमुख नाम जपो मन मेरे मन मुंहिंजा नानक पावो सुख घनेरे सुख मन सुख अमृत प्रभु नाम भगत नाम के मन